नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के टंडो जान मोहम्मद मां खबर ॾींदा ॻोठ मिठड़ियो ओठा जो रहवासी अमजद अली वल्द कुर्बान अली ऐं ॻोठ अली मोहम्मद भटारो जी रहवासन कमल बबुर मीडिया अॻियां अची रोईंदे ॿुधायो त असां ॿिन्ही प्यार जो प्रणो मीरप्रकाश जी कोर्ट में कयो जंहिं तां माइट वेरी बणिजी विया आहिनि। कमल बबुर वधीक ॿुधायो त मुंहिंजी पहिरीं शादी 2018 में सदाम हुसैन बबुर जेको ख्वाजा स्टाफ ज़िलो टंडो अलायर सां थी हुई, जंहिं मां मूंखे 3 सालनि जो पुटु हसनैन आहे। मूंखे 1 साल पहिरियां तलाक ॾेई मुंहिंजो पुटु हसनैन मूंखां फुरे मूंखे मुंहिंजी माउ जे घर छॾे वियो, जंहिंखां पोइ मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो नानू बादल जेके मूंखे पैसनि ते हिकु पोड़े शख़्स खे विकिणी ॾिनो पे। जेका ॻाल्हि मूंखे न वणी आऊं घरां निकिरी अमजद ओठो सां मीरप्रकाश कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिंखां पोइ माइट वेरी बणिजी जुड़े जे हिकु ॾुआरी क़िस्म जे माण्हू हयात टंगड़ी खे पैसा ॾेई माराइण चाहिनि था। हिननि आईजी सिंध DIG मीरप्रकाश SSP मिठी खे अपील कई आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगियूं बचायूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।